व मतनन जरहन व तादीलन हदीसूं याद हुजनि 20,000 असां के तो 10 भी हदीसूं याद कोन्हनि 20,000 हदीसूं याद हुजनि सनदन व मतनन जरहन व तादीलन उनके शेखुल हदीस चयो इन तारीफ़ मुताबिक़ शेखुल हदीस इल्ला माशा को हुजत भी आहे हाफ़िज़ुल हदीस उनके चइबो आहे जंहिंखे 1000 हदीसूं यादि हुजनि सनदन व मतनन जरहन व तादीलन हुज्जतुल हदीस उनके चइबो आहे जंहिंखे 3000 हदीसूं यादि हुजनि सनदन व मतनन जरहन व तादीलन मां 1000 चई मनी 1000 के लख लख जे मुताबिक़ समझ हाकिमुल हदीस चइबो आहे जंहिंखे सभई हदीसूं सनदन व मतनन जरहन व तादीलन यादि हुजनि हाफ़िज़ुल हदीस साईं हाकिमुल हदीस उनके चइबो आहे जंहिंखे समूरियूं हदीसूं सनदन व जरहन तादीलन व यादि हाफ़िज़ुल हदीस चइबो आहे जंहिंखे 1 लख हदीसूं यादि हुजनि समझा सही हुज्जतुल हदीस चइबो आहे जंहिंखे 3 लख हदीस